अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल कहिड़े तरफ़ वञी रही आहे, हुकूमत खे कहिड़ा चैलेंजिस आहिनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ PTI खे मख़सूस सीटुनि जो हक़दार करार ॾियण खां पोइ हुकूमत जी हिकमत अमली कहिड़ी हूंदी, कहिड़ा चैलेंजिस हूंदा, कहिड़े तरफ़ वञी रही आहे, उन हवाले सां नून लीग जो पिणु इजलास घुरायो वियो हो नवाज़ शरीफ़ जी सरबराही में, उहो पिणु मुलतवी कयो वियो आहे ऐं मशावरत खां पोइ ईंदड़ वक़्त में वरी उहो इजलास लाइ चयो वियो आहे त इजलास कयो वेंदो। इमरान ख़ान खे 9 मई केस में गिरफ़्तारी उन जी ज़ाहिर कई वई आहे। रिमांड हिकु जेको आहे तोशाखाना उन केस में वरितो वियो आहे। हिन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुल्क जी सियासी सूरत-हाल कहिड़े तरफ़ वञे पई, ईंदड़ वक़्त में हुकूमत खे कहिड़ा चैलेंजिस हूंदा, कीअं जोड़ तोड़ सियासी तौर ते थींदी। जीअं त मुल्क जी अंदरि वारी सूरत-हाल खां पोइ अगरि आलमी सूरत-हाल तरफ़ ॾिसूं था त ख़ासि तौर ते जेको दुनिया जो वॾो मुल्क आहे अमेरिका, उन जे अंदरि जेकी चूंड मुहिम दौरान डोनाल्ड ट्रम्प जे मथां कातलाणो हमिलो थिए थो, उन खां अॻु में बि हिकु डिघी तारीख़ आहे। मुख़्तलिफ़ अमेरिकन जेके सदर आहिनि उन्हनि ते हमला थिया, उहे क़तल थिया। केतिरा 7 जेके अमेरिकन सदर हुआ उहे महफ़ूज़ रहिया, 4 क़तल कया विया। उन खां पोइ छा आलमी सूरत-हाल चेंज थियणु वेंदी, या उन खां पोइ छा हमदर्दी जो वोट डोनाल्ड ट्रम्प वठण में कामयाबु वञे थो, त छा उन सां हिन खिते ते कहिड़ा फ़र्क़ु पवंदा। इन समूरी सूरत-हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे KTN न्यूज़ स्टूडियो में डॉक्टर करीम ख्वाजा साहब आहिनि, सीनियर पॉलिटिशियंस आहिनि, पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम था कयूं। डॉक्टर ख़लील रहमान शेख साहब आहिनि ऐं सीनियर तज़े निगार आहिनि, पाण PhD आहिनि पॉलिटिकल साइंस में ऐं पॉलिटिक्स जा स्टूडेंट रहिया आहिनि। तव्हांखे बि डॉक्टर साहब वेलकम था कयूं। जॾहिं त रिज़वान ख़ानज़ादा साहब आहिनि, PTI सिंध जा नायब सदर आहिनि। रिज़वान ख़ानज़ादा साहब, हम आपको भी वेलकम करते हैं, आपने KTN न्यूज़ को वक्त दिया। अब बातचीत की शुरुआत ख़ानज़ादा साहब हम आपसे ही करते हैं। कैसे क्या आप देख रहे हैं, क्या हिकमत अमली होगी सुप्रीम कोर्ट के इस फैसले के बाद? PTI किस तरफ जा रही है, क्या सोचा जा रहा है, क्या मुमकिन बन रहा है इमरान खान साहब की आज़ादी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं आपके मेहमानों को भी खुश आमदेद कहता हूँ उस प्रोग्राम में, और ये का नाबुदु व ये का नस्तईन। बिल्कुल जी, हमारा हक था, अल्लाह ताला ने करम किया है हम पर, और सुप्रीम कोर्ट ने जो फैसला दिया है वो हक और सच का फैसला है। इमरान खान के हौसले जो बुलंद थे, आज अल्लाह ताला ने उन्हें सुरखरू किया है, और हमारे हक में जो फैसला आया है बिल्कुल ये पहले ही हमारा हक था। हम तो शुरू दिन से कह रहे हैं कि ये 45 और 47 वाला जो खेल है इसको खत्म होना चाहिए। जो सीटें हमने जीती हुई थी वो हमें दे देते, इमरान खान की गिरफ्तारी नहीं होती तो मुल्क के ये हालात बिल्कुल नहीं होते। और ये सारे हालात अक्सर पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ भी हो चुके हैं, नवाज शरीफ के साथ भी हो चुके हैं। और मैं तो एजा एक छोटा सा वर्कर हूँ पाकिस्तान तहरीक इंसाफ का, मैं तो ये चाहता हूँ कि जी ये हालात किसी भी पार्टी के साथ ना हो, किसी भी पार्टी का कोई लीडर गिरफ्तार ना हो, इंतकामी कार्रवाइयां किसी भी पार्टी के साथ नहीं होनी चाहिए। जो पार्टी जीत कर आए उससे बाकायदा हार पहनाकर खुश आमदेद कहना चाहिए। और अब अल्लाह ताला ने हमें जो सीटें दी हैं तो इंशाअल्लाह ताला हुकूमत PTI बनाएगी, और सबको सोचना चाहिए कि ये हुकूमत PTI को देनी चाहिए। अच्छा ख़ानज़ादा साहब, इस सूरत हाल में क्या आप देख रहे हैं कि अक्सरियत आप हासिल कर सकेंगे पार्लियामेंट के अंदर? देखें जी, अक्सरियत तो हम हासिल कर चुके हैं। अगर हमसे अक्सरियत छीनी गई तो ये जमहूरियत नहीं है फिर। और मैं कहता हूं कि अक्सरियत किसी से भी छीननी नहीं चाहिए। जिसको अवाम ने वोट दिया है उसकी अक्सरियत होनी चाहिए, उसी की हुकूमत होनी चाहिए, यही जमहूरियत है। बिल्कुल। अच्छा, बातचीत का सिलसिला भी क्या शुरू हो चुका है आपसे? जी, हमारी बातचीत किससे होगी? जी, हमारी बातचीत किससे होगी? जाहिर बात है, हमारा हक है, हमें बातचीत जो है वो हुकूमत के जरिए हम किससे करें? हम शहबाज शरीफ साहब से बातचीत करें, या हम जो है जरदारी साहब से बातचीत करें? हम तो सबसे पहले जो बातचीत करने से पहले हम मुतालबा ये करते हैं कि इलेक्शन कमीशन ने जो सारे निजाम को खराब किया है उसके ऊपर आर्टिकल 6 लगना चाहिए।
بالکل خاندان صاحب، بالکل ہم بات چیت کا سلسلہ ہم جاری رکھتے ہیں. ڈاکٹر صاحب سینئر پولیٹیشنس آहियो, سیاسی طور تے تہاں پاण تجزیو اگر کयूं था تو ملکی صورتحال تव्हांखे कहिड़े तरफ़ वेंदे नज़र अचे थी, कीअं ईंदड़ वक़्त में जोड़ तोड़ नज़र अचे थी, हिन हुकूमत खे तव्हां घणी देर ताईं हलंदे ॾिसो पिया, छा थो तव्हांखे नज़र अचे? ॾिसो मेजॉरिटी त शहबाज शरीफ़ जी आहे. जी हीअ जेको सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आयो आहे, अगरि 22 सीटूं हुननि खे मिली बि वञनि थियूं पोइ बि सिंपल मेजॉरिटी 173 जी शहबाज गवर्नमेंट वटि आहे. नंबर 1 ॻाल्हि इहा आहे. नंबर 2 ॻाल्हि आहे की PTI पंहिंजा कार्ड्स प्ले सुठा कोन कया. जॾहिं हुन वटि 91 सीटूं हुयूं त उहो पीपल्स पार्टी सां हुन कोन ॻाल्हायो. हुन चयो त फ़ौज सां ॻाल्हाइणो आहे, ISI सां ॻाल्हाइणो आहे. उहो पॉसिबल कोन्हे डेमोक्रेटिक सिस्टम्स में. अञा बि जेकॾहिं हू पंहिंजा कार्ड्स प्ले कनि प्रॉपरली त थी सघे थो त गवर्नमेंट खे किराए छॾीनि. सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आयो आहे इहो बि हिकिड़ो अजीब इन ते तबसरा थियनि पिया मुख़्तलिफ़ जेके एक्सपर्ट्स आहिनि. पर पीपल्स पार्टी एज सच अदालत जो सदाईं एतिराम कई आहे ऐं अदालती फ़ैसिलनि खे कॾहिं बि असां न इमारतुनि ते असां हमिलो कयो आहे, न ई असां मिलाइन कयो आहे कंहिंखे बि. पर हाणे इन ते तबसरा बि हलनि पिया. इन ते आया छा अपील में वेंदा न वेंदा इहे बि डिसाइड गवर्नमेंट खे करिणो आहे. अच्छा, जेसि ताईं तालुक़ु आहे जेको कल्ह डोनाल्ड ट्रम्प ते हमिलो थियो आहे ऐं जेको आहे सो सर्वाइव करे वियो आहे, इहो सुठी ॻाल्हि आहे. हीअ न थियणु खपे हा. त उन जा असरात साफ़ नज़र पिया अचनि त अमेरिका में ट्रम्प खटे पियो. ऐं अगरि अमेरिका में ट्रम्प खटे थो त इमरान ख़ान जा दरवाज़ा खुली वेंदा पोइ त फ्यूचर में. उनखे त ई नथा रोके सघो, चाहे जो 75 साल सां हिते अमेरिकन ऐं ब्रिटिश इन्फ्लुएंस रहियो आहे. इहो त हिकिड़ो वाज़े चीज़ आहे जेको बचो बि सम्झे थो हिते पाकिस्तान जो. अच्छा, हाणे अफ़गानिस्तान डिस्टेबलाइज़ पियो थिए. अॼु बि शायदि बनू में कुझु बम ब्लास्ट थियो आहे, समथिंग लाइक डेट, जेका मूं थोरो TV में ॾिठो. त ख़ैबर पश्तूनख्वा में टेररिज़म ऐं बलूचिस्तान में जेका चीज़ थिए पई डिस्टेबिलिटी, त उन जा असरात पाकिस्तान ते ऐं जेको रूस ऐं चीन जी जेका आहे सा हिन ख़िते में जेका प्रेज़ेंस आहे या प्रेज़ेंस शो थिए पई, उन जा असरात इहे सभु चीज़ूं तव्हां मिक्सअप कयो. ऐं चेन ऑफ इवेंट्स जेको आहे सो अदालती फ़ैसिले खां वठी करे इहो चेन ऑफ इवेंट्स तव्हांजो जनवरी फरवरी ताईं हलंदो. उन में इलाही माण्हुनि जी ट्रांसफर पोस्टिंग्स बि आहिनि मथे लेवल ते, फेडरल गवर्नमेंट ते, फ़ौज में. ऐं उन खां पोइ तव्हां सम्झी सघो था अमेरिकन इलेक्शन बि आहिनि. ऐं उन खां पोइ जेको सुप्रीम कोर्ट जे बारे में आया छा थिए थो, गवर्नमेंट खे वटि अददी अंग आहे. ॾिसो न, हिकिड़ो त नॉर्म इहो आहे त तहरीक इंसाफ़ अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ बिज़नेस वञी ज़रदारी साहब सां मिले की भई असांखे हाणे शो करणु ॾियो, असांजी स्ट्रेंथ वधी वई आहे 22 सीटुनि खां पोइ. इहे त ज़रदारी साहब सां मिलण लाइ तयारु आहिनि. न ई नवाज़ शरीफ़ खे मञनि था, चवंदा फ़ौज सां ॻाल्हाईंदासीं, ISI सां ॻाल्हाईंदासीं. इहा उन जी बेवकूफ़ी आहे. अगरि फ़ौज ऐं ISI सां हिननि खे ॻाल्हाइणो आहे त ॿिए लफ़्ज़नि में मार्शल अची वेंदो. ऐं मार्शल अगरि अचे थो, न PTI खे मिलंदी का चीज़, न असांखे मिलंदी, न नून खे मिलंदी. पाकिस्तान जी डेमोक्रेसी तबाह बर्बाद थी वेंदी. पर वरी बि असांखे इहो ॾिसणो आहे त नवंबर में ट्रम्प जे अचण खां पोइ बि हालात छा था थियनि. ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त यूरोप में फ्रांस में जेको आहे सो लेफ्टिस्ट खटी आया आहिनि. ब्रिटेन में जेको आहे सो लेफ्टिस्ट पार्टी, सेंटर टू द लेफ्ट पार्टी लेबर खटी आई आहे. पीपल्स पार्टी ख़ुदि हिकिड़ी सेंटर टू द लेफ्ट पार्टी आहे. ऐं आउं सम्झां थो त जेको आहे सो बैन अवी हालात में इहा बि हिकिड़ी वार आहे लेफ्ट वर्सेस राइट जी. त इहे सभु चीज़नि खे तहरीक इंसाफ़ खे ॾिसणो पवंदो. नो डाउट तहरीक इंसाफ़ जो वोट बैंक आहे. नो डाउट इहे जेके लमात, इन खां बि सख़्तु लमात पीपल्स पार्टी ॾिठा आहिनि. ऐं असां मुक़ाबिलो कयो आहे. हिननि एतिरो कोन कयो जेतिरो असां कयो आहे. असांजा माण्हू शहीद थिया, एग्ज़ाइल में विया, जेलनि में विया, कोड़ा खाधो. हिननि खां इलाही बर सगीर में कांग्रेस खां पोइ असां जेको आहे सो वधि में स्ट्रगल कई आहे गुज़िरियल 100-150 सालनि में. या बादशाह खान जी पार्टी कई आहे.
त हाणे इन हालात में हिननि खे डेमोक्रेटिक नॉर्म्स तहत अगरि तहरीक इंसाफ़ पता पंहिंजा खेल करे थी ऐं ॾिसो न 14 में जॾहिं धरनो लॻो तॾहिं इहा पार्लियामेंट हुई जो नवाज़ शरीफ़ खे बचाए पई ऐं नवाज़ शरीफ़ पार्लियामेंट जे पोयां अची वियो। तहरीक इंसाफ़ मञण लाइ तयारु कान्हे, जेतोणीकि खटलबाज़ी हाराए पई। त हाणे इहे चीज़ूं अॻिते कुझु ॾींहंनि में चीज़ूं वाज़े थींदियूं, पर पाकिस्तान जी डेमोक्रेसी पार्लियामेंट सिस्टम खे हलणु खपे कंहिं सूरत में। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, डॉक्टर करीम साहब, ही ईंदड़ वक़्त में माना सियासत में त का शइ फाइनल न हूंदी आहे, त छा तव्हां कोई ईअं थी सघे थो त PTI ऐं पीपल्स पार्टी ईंदड़ वक़्त में गॾु वेही सघनि? ॾिसो, असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि, असांजी लीडरशिप अॻे ई हिननि खे चई चुकी आहे, अॼु न पहिरीं, इलाही पहिरीं हिननि चयो त भई असां पीपल्स पार्टी वारा चोर आहिनि, पीपल्स पार्टी वारा ही आहिनि, करप्शन था कनि। असां हिन सां कोन, हाणे बि 2-3 ॾींहं पहिरीं हिननि जी स्टेटमेंट हली पई त ख़ान साहब चयो त पीपल्स पार्टी सां कोन ॻाल्हाईंदासीं, पर न ॻाल्हायो। पोइ तव्हां जेको तव्हांजी स्थिति त कान्हे न, अगरि जेकॾहिं तव्हांखे 22 सीटूं मिली बि वञनि थियूं ऐं मिली वयूं आहिनि त तव्हांजी वधि में वधि 113-114 सीटूं थियनि थियूं। तव्हांखे अगरि हुकूमत ठाहिणी आहे त तव्हांखे 172 वोट खपनि था, उहो किथां ईंदा भला? उहो गवर्नमेंट त कान, उहो त शहबाज़ शरीफ़ जेको आहे सो कंफर्टेबल आहे अञा ताईं। बाक़ी हाणे इहे जेके रोमानवी ॻाल्हियूं ऐं अहिड़ी ॻाल्हियूं जेको मैजिकल ॻाल्हियूं त कोन थींदियूं न, हिते त नंबर ऑफ गेम आहे, नंबर जंहिं वटि आहे उहो ई हुकूमत कंदो। सो हक़ीक़त पसंदि चीज़ूं कनि, बाक़ी हक़ीक़त पसंदि न कंदा त उहो पाण खे बि नुक़सानु पहुचाईंदा। इहा ई ॻाल्हि जॾहिं भुटे शही जे ख़िलाफ़ु तहरीक हली हुई PNA जी, त इहे बि चवंदा हुआ न असगर ख़ान वारा, वली ख़ान वारा, त बाबा मार्शल लॉ लॻे ऐं 90 ॾींहं में ज़िया इंतिखाब कराईंदो। बाबा मार्शल लॉ त लॻी वियो, 90 ॾींहं में इलेक्शन बि कोन थिया, 11 साल थी विया। आख़िर में वली ख़ान वारा, असगर ख़ान वारा बि MRD में अची विया, जेको तहरीक हली। त ही तहरीक इंसाफ़ जेको आहे सो उनजो तर्जुमो ग़लति आहे। हुनखे डेमोक्रेटिक नॉर्म्स जेके सब कॉन्टिनेंट जा रहिया आहिनि उन तहत हलणो पवंदो, ऐं हू जेको आहे सो बर्गर पॉलिटिक्स मां निकिरनि ऐं जे तजिया सही कनि ऐं सही गेम खेलनि, सही पता खेलनि त थींदो, न त कंहिंखे सभिनी खे नुक़सानु थी सघे। अच्छा करीम साहब, ईंदड़ वक़्त में हिननि ॾियारनि में छा लॻे थो सियासी तौर ते तव्हांखे त नवाज़ लीग हिन फ़ैसिले ते पंहिंजो रद्द अमल सख़्तु ॾेखारींदी, चैलेंज हिनखे कंदी या हिनखे क़बूल कयो वेंदो? ॾिसो, चैलेंज करण जो राइट आहे, करे सघनि था, अपील में वञी सघनि था। उहो जेका नर्ज़सानी वारी की भई ही असां जंहिं घुरियो कोन उतां ॾेई छॾियो, मिसाल जे तौर ते तहरीक इंसाफ़ इलाही चीज़ूं न घुरियूं, अदालत ॾेई छॾियो, ठीकु आहे, नावलिक डिसीशन्स आहिनि, त उनखे उहो चैलेंज करे सघे थी, ठीकु आहे न। बाक़ी आउं सम्झां थो त अहिड़ो कमु न थियणु खपे जो गिच बिच थिए ऐं सिस्टम खे नुक़सानु थिए, या जेको आहे सो सिस्टम हथ मां निकिरी वञे। सिस्टम अगरि हथ मां निकिरी वियो त पोइ सम्झो त बैन अल-अक़वामी हालात हिन ख़िते में अहिड़ा डेवलप पिया थियनि जेका भुटे शहीद खां पोइ सोवियत रूस ऐं अमेरिका जो जहिड़ो, ठीकु आहे न, असांखे पोइ सम्झ में आई ॻाल्हि। ऐं पोइ मुशरफ जेको आयो त पोइ बि सम्झ पोइ आई त बाबा 9/11 थिए पियो, पोइ त सम्झो त हिन ख़िते में कुझु वॾी गड़बड़ पई थिए 5-10 सालनि जे लाइ। पोइ न असां रहंदासीं, न तहरीक इंसाफ़ रहंदी, न नून रहंदी। सो असांखे पता सही खेॾणु खपनि। ॾिसो न, जॾहिं असांजी टॉक्स थिया पिए, जॾहिं इहे जेके क़ौमी इतिहाद सां जॾहिं भुटे शहीद जे वक़्त ते चीज़ूं न थियूं, नुक़सानु थियो, त हर चीज़ जो हिकिड़ो टाइम हूंदो, टाइम खां पोइ बेकार आहे। त सोची सम्झे हर पॉलिटिकल फोर्स खे जेके पार्लियामेंट में आहिनि, पार्लियामेंट खां पोइ ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे ईअं हलणो पवंदो आहे। इन में मुल्क खे बि नुक़सानु थी सघे थो ऐं क़ौम खे बि नुक़सानु थी सघे थो ऐं मैशियत खे, हर चीज़ खे नुक़सानु थी सघे। बिल्कुलु डॉक्टर साहब, सही था चओ तव्हां त संजीदगी, सियासी संजीदगी, माज़ीअ में जेके असांजूं हालतूं रहियूं, ज़िया जो दौर, सोवियत यूनियन जो टुटणु, अफ़गान वार, उनखां पोइ जेकी सूरत हाल अॼु ॾींहं ताईं उन जा जेके असर ऐं भोगण, त इन में सियासी जमायतुनि खे वाक़ई तमामु घणी सीरियस ॾेखारिणो पवंदो आहे, संजीदगी जी ज़रूरत आहे। डॉक्टर ख़लील रहमान शेख साहब, आलमी सूरत हाल कहिड़े तरफ़ वञी रही आहे? डोनाल्ड ट्रम्प ते ताज़ो ही जेको कातिलाणो हमिलो थियो आहे, ईंदड़ वक़्तु कीअं था ॾिसो? छो जो हिन सॼो जेको ख़ितो आहे असांजो, इन ते आलमी जेके फ़ैसिला, आलमी सूरत हाल जा तमामु घणा असर रहिया आहिनि। हिन ताज़ी कल्ह जी पोज़ीशन खे कीअं था ॾिसो, डोनाल्ड ट्रम्प ते जेको कातिलाणो हमिलो थियो?
मुंहिंजे ख़्याल में जेको डोनाल्ड ट्रम्प ते जेको हमिलो थियो आहे उहो उन्हनि जो अमेरिका जो इंटरनल सियासी मसइलो आहे ऐं फ़िलहालु उन जा इंटरनेशनल लेवल ते के अहिड़ा असर वग़ैरह कोन पवंदा जो ॿिन्ही चयो आहे त असां जेको आहे जेका हीटेड जेका रिहोटरिक जेका जो बयानबाज़ी जेका आहे उनखे जेको आहे घटि कयूं ऐं उन खां अलावा ट्रम्प बि जॾहिं हमिलो थियो उन ते त जंहिं हमिलो कयो उन 2022 में ग्रेजुएशन कई आहे। ग्रेजुएशन खां पोइ उन्हनि जी जेका प्रिलिमिनरी जेका इन्वेस्टिगेशन थी आहे उन में इहो ज़ाहिर थियो आहे त उनजो पास्ट रिकॉर्ड जेको आहे क्लियर आहे ऐं को बि मेंटल जेको आहे अपसेट वग़ैरह या मेंटल को एलिमेंट वग़ैरह हुनखे कोन्हे जंहिंमां इहो तसवुरु कजे। बाक़ी इहो आहे त सिक्योरिटी लैब्स थी सघे थो जंहिंजे करे जेको आहे सीक्रेट सर्विस वारा उहे स्क्रूटनी जे अंडर में आहिनि ऐं 22 जुलाई ते उन्हनि खे हाउस ऑफ रिप्रेज़ेंटेटिव जेको अमेरिका जे पार्लियामेंट जो लोअर हाउस आहे उन्हनि उनखे सीक्रेट सर्विस जे डायरेक्टर खे घुरायो आहे त उहे अचनि त इहो छाजे करे जेको आहे इहो सिक्योरिटी लैब्स थियो आहे जो उहो रुॻो 130 जेको आहे वालनि ते यानी तक़रीबन 1100 फुट या के चवंदा त 500 फुट जे उन ते हुयो ऐं AR-15 जेका राइफल आहे उन सां टेलीस्कोप सां 300 मीटरनि ताईं उन्हनि खे मार करे सघिजे थो जेकॾहिं कंहिंखे टारगेट बि कजे। पर हुन जेके 5 गोलियूं हलायूं आहिनि उन सां हिकिड़ो जेको रैली में आहे उहो मरी वियो आहे ऐं हिकिड़ो ज़ख़्मी थियो आहे ऐं ट्रम्प खे जेको आहे गोली उहो कन मां गुज़री वई आहे। जेकॾहिं AR-15 राइफल खणी ऐं टेलीस्कोप सां जेकॾहिं हू कातिलाणो हमिलो करे हा उनजो इंटेंशन इहो हुजे हा त उनखे मारे त पोइ उनजे लाइ कोई यानी इहो कोन हुयो। ऐं ॿियो वरी त इहो रजिस्टर्ड रिपब्लिकन आहे ऐं ट्रम्प बि जेको आहे रिपब्लिकन पार्टी जे तरफ़ां जेको आहे सदारती उम्मीदवार आहे त उनजे करे इहो थी सघे थो त ट्रम्प जे कंहिं बयान ते या त हू नाराज़ थियो आहे या ॿी कंहिं शइ ते जेको आहे यानी ॿी कंहिं पॉइंट ते जेको आहे हुनजी उन सां नाराज़गी आहे ऐं उनखे थोरो अंदरि प्रेशर आणण लाइ शायदि इन इहा फायरिंग कई आहे। पर इहो अटेम्प्ट मर्डर कंसीडर थी सघे थो पर फ़िलहालु उन सां इंटरनेशनल पॉलिटिक्स ते को असरु न पवंदो। बाक़ी ट्रम्प जेका जॾहिं सदर थियो त उन अमेरिका फस्ट जो जेको आहे नारो हयो त अमेरिका फस्ट हूंदो यानी उहो डोमेस्टिक पॉलिसी ते कंसंट्रेट कंदो ऐं अमेरिका खे जेको आहे आइसोलेशन जे तरफ़ वठी वेंदो। इहा पॉलिसी अमेरिका फस्ट पॉलिसी पहिरियों भेरो वुड्रो विल्सन जेको अमेरिका जो सदर हुयो उन 1916 ईस्वीअ में ॾिनी हुई। हुनजो इहो हुयो त इन पॉलिसी तहत जेको आहे असां वर्ल्ड वॉर 1 में जेको आहे हिसो न वठंदासीं ऐं इन जी पॉलिसी तहत जेको आहे अमेरिका जी लीग ऑफ नेशन्स में शमूलियत जेको आहे उनजे उनखे जॉइन करण जी मुखालफ़त कई वई ऐं आइसोलेशनिस्ट ऐं इन जे करे त लीग ऑफ नेशन जेकॾहिं जॉइन कईसीं त लीग ऑफ नेशन अमेरिका जॉइन कई त उहा असांखे वधीक एक्सपेंसिव पवंदी तंहिंजे करे उन लीग ऑफ नेशन बि जॉइन कोन कई। त अमेरिका फस्ट जो जेको नारो आहे ऐं हिन महिल बि उहो ट्रम्प चए थो त मां जिते एडमिनिस्ट्रेशन छॾी ऐं मूंखां पोइ जेके जो बाइडन जेके मुंहिंजूं पॉलिसीज़ जेको आहे उहे वापसि कयूं आहिनि त उन्हनि खे मां वरी ॿीहर जेको आहे शुरू कंदुमि जीअं इम्पोर्ट एक्सपोर्ट ते ट्रेड ते टैरिफ वग़ैरह या मैक्सिको USA जे विच में जेको आहे भित वग़ैरह ऐं ॿिया जेके इहे आहिनि या अनडॉक्यूमेंटेड इमिग्रेंट्स जेके रहनि था USA में उन्हनि खे कढणु या जॾहिं अमेरिका जो सदर हुयो त उन कुझु मुल्कनि जे रहवासियुनि ते पाबंदी बि हयूं त उहे अमेरिका इमिग्रेशन न करे अचनि त उन्हनि अमेरिका जे सदर थियण सां ट्रम्प जे सदर थियण सां उहे पॉलिसीज़ वरी रिवर्स थी सघनि थियूं जंहिंसां पोइ जेको आहे उहो इंटरनेशनल लेवल ते कुझु यानी इंटरनेशनल पॉलिटिक्स में कुझु मूवमेंट अची सघे थी। बाक़ी उन खां अलावा जेकॾहिं असां सीपेक खे ॾिसूं त सीपेक असल में आहे इहो सिल्क रूट जो ओल्ड रिवाइवल आहे ऐं उन जे लाइ अपोज़िट में जेको आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया जापान ऐं इंडिया जेको आहे हिकिड़ो फ्री एंड ओपन इंडियन ओशन जो कंसेप्ट खणी आया आहिनि यानी त रूल ऑफ लॉ हुजे नेविगेशन जेका हुजे या जेका बि जेको आहे शिप जी ट्रेवल वग़ैरह हुजे उहा रूल ऑफ लॉ तहत हुजे त उनजे करे इहे जेके ॿ जेके आहिनि ऐं हूअं ई जेको आहे रूस ऐं चाइना हिक ॿिए सां तक़रीबन मिली चुका आहिनि ऐं हिन महिल जेके मेन जेके बर्निंग जेके स्पॉट्स आहिनि इंटरनेशनली उहे आहिनि यूक्रेन ऐं इज़राइल। त यूक्रेन ऐं इज़राइल में अमेरिका जेको आहे यूक्रेन में हिन महिल ताईं जेको आहे कांग्रेस 2022 खां
5 बिल पास करे चुको आहे, जंहिंसां हुनखे जेको आहे $175 बिलियन जी जेको आहे एड ॾेई चुको आहे, कमिटमेंट करे चुको आहे या ॾेई चुको आहे। उनखां अलावा इज़राइल खे बि जेको आहे उहा एड ॾींदो थो अचे। त उन्हनि ते पोइ ऐं नेटो जे जेको आहे एग्ज़िस्टेंस ते उन्हनि ते जेको आहे उहो छा थो थिए, जो इहो तव्हां जेकॾहिं ट्रम्प जी सदारत जो जेकॾहिं तव्हां तजियो कयो न, त हुन थोरो रिप्रोचमेंट जो बि जेको आहे सुलह पसंदीअ जो बि जेको आहे हिकिड़ो कंसेप्ट जेको आहे इंटरनेशनल पॉलिटिक्स में ॾिनो वियो। उहो इन तरह जेको सम्झी सघे थो त यानी तक़रीबन चङे वक़्त खां पोइ को बि अमेरिकन प्रेसिडेंट जेको आहे नॉर्थ कोरिया जे उन दौरे ते वियो, जॾहिं त नॉर्थ कोरिया जेको आहे जापान जेको 1951 जे ट्रीटीअ तहत जेको आहे अमेरिका जो अलाई आहे ऐं अमेरिका जा तक़रीबन 40,000 फोर्सिस जेको आहे ट्रूप्स जेके आहिनि उहे जापान में स्टेशनड आहिनि। त उनजे करे उन्हनि जो बि ख़्यालु न कंदे या उन्हनि जो ख़्यालु कंदे त जेकॾहिं इन खिते में कोरियन पेनिनसुला में जेकॾहिं अमुन थी थो वञे ऐं नॉर्थ कोरिया साउथ कोरिया जापान जे जेकॾहिं पाण में पुरमन जेको आहे रिलेशनशिप थी वञे त इन सां इन खिते में जेको आहे टिनी मुल्कनि खे फ़ाइदो थींदो ऐं अमुन खे जेको आहे उहो प्रोमोट थियण में उनखे प्रोग्रेस करण में वधीक मदद मिलंदी। त इन तरह सां उहो थी सघे थो। अच्छा ख़लील साहब, हीउ जेको हमिलो थियो आहे जीअं 1865 खां जीअं अमलनि जी शुरूआति, इब्राहिम लिंकन सदर, त इहे जेके सियासतदाननि जे मथां हमला थियनि था, त माना ईअं चई सघिजे थो त ड्रामाई तौर ते मुल्क जे अंदरि तब्दीली जीअं त जो बाइडन उन जे हक़ में शयूं वञनि, हाणे इहे समूरियूं शयूं डोनाल्ड ट्रम्प जे हक़ में वेंदियूं ऐं ईंदड़ वक़्त में उहो तव्हांखे खटींदे नज़र अचे थो? मुंहिंजे ख़्याल में USA जे पॉलिटिक्स में हमदर्दीअ जो वोट जो उनसुर घटि रहियो आहे। उन्हनि जे मैनिफेस्टो जे बुनियाद ते या उन्हनि जा जेके डिबेट वग़ैरह जेके हूंदा आहिनि उन्हनि जी बुनियाद ते उन्हनि जी जेको आहे माइंड मेकअप उहो थींदो आहे। पर इन जो जेको हमिलो थियो आहे ऐं उनखां पोइ जेके तव्हां उन्हनि जी जेकॾहिं बॉडी लैंग्वेज ॾिसो, जेका रैली जा जेके पार्टिसिपेंट्स आहिनि, त जीअं फायरिंग थी आहे ऐं ट्रम्प हेठि झुकियो आहे त तव्हांखे पार्टिसिपेंट्स जेको आहे हीसियल नज़र ईंदा। पर उनखां पोइ जॾहिं हुन उथी ऐं फाइट जो जेको आहे नारो हयो आहे, त उनखां पोइ वरी जेको आहे हुननि जेको आहे हुननि पंहिंजा बि नारा हणणु शुरू थिया आहिनि ऐं ट्रम्प सां जेको आहे उन्हनि जे नारनि में जेको आहे शरीक थिया आहिनि। त उनजे करे जेको आहे थोरो उहो वोट बैंक उनजे तरफ़ वञी सघे थो। पर 5 नवंबर अञा परे आहे, अञा जेको आहे हले थोरो डिबेट वग़ैरह थींदा। उहो उनखां अलावा जो बाइडन जे बि प्रेसिडेंशियल कैंडिडेट ते जेको आहे उहो एतिराज़ अचनि था त इनखे प्रेसिडेंशियल कैंडिडेट हुअणु घुरिजे न हुअणु घुरिजे। उनखां जेकॾहिं इहो नथो थिए ऐं उनखां पोइ केरु थो अचे त उनखे बि जेको आहे इहो ॾिसणो पवंदो, जेको इहो मैटर कंदो इन 5 नवंबर जे इलेक्शन जे नतीजनि ते। बिल्कुलु करीम साहब। अच्छा करीम साहब, डॉक्टर करीम साहब, पाण हीअ जेकी ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त सियासत जे अंदरि हीअ जेके वाक़िया थियनि था, हमला थियनि था, उनखां पोइ उन जा उन सियासत ते उन जे खटण जा इम्कान जा उन ते उहो तमामु वॾा असरअंदाज़ थियनि था सियासत में। जीअं शहीद बेनज़ीर भुट्टो जे मथां हमिलो थियो या जेके बि लीडर्स जे मथां हमला थियनि था, त उन सां हमदर्दियूं पैदा थियनि थियूं? साईं बिल्कुलु थिए थियूं न। ॾिसो तव्हां द कैनेडी जो जेको क़तलु थियो 62-63 में, पोइ वरी उनजो भाउ रॉबर्ट कैनेडी उनखे बि मारियो वियो, न त हू खटे पियो इलेक्शन। त हमदर्दी जा वोट बिल्कुलु मिलनि था। ऐं हीउ जेको वाक़ियो कल्ह थियो आहे उन वाक़िए खां पोइ उनखे हमदर्दी जा वोट स्विंग थियनि पिया। सुबुह जो मूं BBC ऐं CNN ॾिठो ॿुधो, उन में बि अहिड़ी ॻाल्हियूं थियनि पियूं। ऐं ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि त पहिरीं जॾहिं ट्रम्प खटी आयो, पहिरीं ॻाल्हि त आउं ट्रम्प खे पसंदि ज़ाती तौर ते नथो करे, ठीकु आहे। बाक़ी हाणे तजियो कयूं पिया त जॾहिं लास्ट टाइम उहो खटी आयो त हुन ते एलिगेशन इहो लॻो त हीउ जेको आहे सो पुटिन जो एजेंट आहे, ठीकु आहे। ऐं रशियन सीक्रेट सर्विस हुनखे हेल्प कई आहे थ्रू कंप्यूटर्स ऐं साइबर जे थ्रू। ऐं पोइ वरी हाणे जेको आहे सो उन ते एलिगेशन बि अहिड़ी तरह जा आहिनि त हू चाइना सां ट्रेड करणु चाहे थो। मसइलो आहे त उहो कारोबारी माण्हू आहे ऐं हुनजो कारोबार ठीकु ठाक हले पियो हुते। ऐं हू जॾहिं लास्ट टाइम बि आयो त जेको कारोबारी तबिको हो उनखे टैक्स में हुन छूट ॾिनी, जेके वॾा बिलोनियर्स हुआ। ऐं जॉब्स क्रिएट थियूं हुयूं, जेके तव्हां गूगल ते सर्च करे ॾिसो। त हिन जो जेको टारगेट इहो ई आहे त असां जेको आहे सो पंहिंजो
चीज़ूं अहिड़े नमूने हलायूं. पर साॻे वक़्त में अमेरिका जेको हेजमनी आहे सॼी दुनिया में, जंहिंजे करे अमेरिका चाहे थो त असांजी हेजमनी रहे, उन जी सोच ऐं हिन जी सोच में फ़र्क़ु आहे. हाणे उते जेको डीप स्टेट आहे या पेंटागॉन आहे या स्टेट डिपार्टमेंट आहे, आया उहो जेको आहे सो रूस ऐं चीन खे इजाज़त ॾींदो त सॼो जेको एशिया ऐं लैटिन अमेरिका ऐं यूरोप ऐं मिडल ईस्ट इहे सभु असां चीन जे हवाले करे छॾियो या रूस जे हवाले करे छॾियो, या जेको आहे सो असां जेको आहे सो हुन इंडिया जे जेको एम्बेसडर आहे, अमेरिका जो एम्बेसडर इंडिया में इनडायरेक्टली इंडिया खे धमकी ॾिनी आहे 2 ॾींहं पहिरीं जी ॻाल्हि की भई तव्हां इहो न सम्झो यूक्रेन आहे. यूक्रेन में जहिड़ो इन करे पियो हले त जेको आर्टिक ओशन आहे मथे, जेको स्कैंडिनेविया जे मथे, उते रूस जो इन्फ्लुएंस आहे. त हुन इन्फ्लुएंस खे छा आहे, उते वॾा वसाइल पैदा थियणा आहिनि, मिनरल्स आहिनि ऐं ॿियूं चीज़ूं आहिनि, गैस आहिनि, पेट्रोल आहे. हिकिड़ो इहो सीरिया में जेको जेको डिस्टेबलाइज़ थियो, जेको IS ठही हुई, उन पोयां बि जेको अर्दगान ऐं इहे सभु शामिलु हुआ अमेरिकन्स. त उते सीरिया जे जेके सो सी वारे इलाइक़े में बि ठीकु ठाक मिनरल्स पिया थींदा, हिन करे IS ठाहे करे उनखे डिस्टेबलाइज़ कयो वियो. पुराणी ॻाल्हि आहे, 14-15 खां पोइ. त हाणे जेको आहे सो हिन ख़िते में जिते असीं ऐं तव्हां रहूं था, 200 सालनि खां सोवियत रूस जो असरु आहे. इहे जेके सोवियत रिपब्लिक्स जेके आज़ादु थी वियूं ऐं उते उन्हनि जी प्रेज़ेंस बि आहे, अॾा बि आहिनि. ऐं चीन जेको आहे सो उनजा 12 रूट्स आहिनि. हिकिड़ो रूट असां वारो आहे, ॿिया रूट्स जेके सेंट्रल एशिया खां तव्हांजो जेको आहे सो यूरोप, ईस्ट यूरोप ऐं वेस्ट यूरोप में वञण था चाहिनि. त अमेरिका जो इहो ख़्यालु आहे त चीन खे सुपर पावर थियण में 3 साल खपनि था. हुननि जा एक्सपर्ट्स जो इहा ख़्यालु आहे. ऐं असां जेकॾहिं हिन ख़िते खे डिस्टर्ब करे वियासीं त चीन हिन सदी जे आख़िर ताईं कोन थो थी सघे. चीन जे अंदरि बि प्रॉब्लम्स आहिनि. मसइलन शिंकियान आहे, तिब्बत आहे, पंहिंजो मंगोलिया आहे, जेको मंगोलिया जो इशू आहे पंहिंजो, ऐं जेको आहे सो मंचूरियन जो इशूज़ आहिनि. इशूज़ पंहिंजी जाइ ते उते बि इलाही आहिनि. त हुननि जो इहो ख़्यालु आहे त हिननि जेको आहे सो घेराव कयो आहे पैसिफिक में, इंडियन ओशन में. त हाणे इहा हिकिड़ी वॾी गेम आहे. इन गेम में उहो प्रिडिक्टेबिलिटी कान्हे त जेको आउं चाहे हीअं थींदो, अमेरिकन चए हीअं थींदो. इहो वक़्त सां गॾु ऐं हालात सां गॾु इलाही चीज़ूं जेके मिसाल फर्स्ट वर्ल्ड वॉर में जॾहिं इंग्लैंड वियो त उनखे ख़बर कान हुई त 30-40 सालनि में उनजी सॼी इंपीरियलिज़म ख़तमु थी वेंदी. सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ त हुन वटि पघारूं कोन हुयूं जो हिंदुस्तान खे बि उनखे छॾिणो पियो. त हाणे नोबडी नोस के चीज़ूं कहिड़े पासे पे. यूरोप वटि को मज़बूत लीडर कोन्हे हिन वक़्तु. ठीकु आहे न. जहिड़े नमूने डिगॉल हूंदो हो या टीटो हूंदो हो या ॿिया जेके माण्हू हूंदा हुआ यूरोप वटि. अमेरिका में बि ही माण्हू आहिनि की वॾा स्टेट्समैन्स कोन्हनि हिन वक़्तु जेके इलेक्शन में रन पिया कनि. पुतिन उन वक़्त ताईं आहे जेसि ताईं आहे. पुतिन खे अगरि कुझु थी थो वञे त पुतिन जे पोयां को ढांचो कोन्हे. त रशिया सुभाणे कहिड़े पासे वेंदो नोबडी नोस. हा, चाइना वटि ढांचो आहे कम्युनिस्ट पार्टी जो. शी पिंग खे अगरि कुझु थी थो वञे त पोयां चाइना जो जेको कम्युनिस्ट पार्टी आहे. ऐं उहो जॾहिं मूंखे यादि आहे त आउं CPEC में वियो हुउसि, इलाही दफ़ा चाइना वियो आहियां. उहो चवंदा आहिनि त बाबा असां सां तव्हां ॻाल्हायो, केरु बि ॻाल्हाए थो, असांजो प्लान 50-70 सालनि जो आहे. माना असीं हुजूं न पहिरीं प्लानिंग. हुननि वटि ढांचो ज़रूरु आहे. अमेरिका जो बि ईअं आहे. अमेरिका में ॾिसो न, हींअर अगरि ट्रम्प हिकिड़ी पॉलिसी खणी थो अचे, सुभाणे वरी हाराए थो वञे त छा थिए थो 4 साल खां पोइ. त हाणे इहे सभु चीज़ूं अनप्रिडिक्टेबल आहिनि. बिल्कुलु डॉक्टर साहब, हीअ जेकी ट्रम्प ऐं टैक्स जी जीअं तव्हां ॻाल्हि कई, त छा ईंदड़ वक़्त में असां वटि मुल्क जी मुआशी सूरत हाल, IMF, उन जा चैलेंजिस, इन मां निकिरी सघंदो मुल्क कुझु नज़र अचे थो? हिकिड़ी ॻाल्हि त डिसाइडेड आहे त ट्रम्प अगरि अचे थो त इमरान ख़ान त ॿाहिरि हूंदो ई हूंदो. हू जॾहिं 9/11 थियो न, तॾहिं हुन मिलिट्री खे हुन टेलीफोन करे चयो त तव्हां मूंसां गॾु आहियो या हुन सां गॾु आहियो. उहो टेलीफोन जो धक असां झले कोन सघंदासीं, जेके बि हिते जा जेके सूरमा आहिनि.
त हू त ॿाहिरि ईंदो ई ईंदो, ठीकु आहे। बिल्कुलु। इमरान ख़ान 3.5 सालनि में को इकोनॉमिकल फ़ाइदो कोन ॾिनो। इमरान ख़ान जेको आहे सो पाकिस्तान खे इनडायरेक्टली सबकॉन्शियसली अमेरिकन ब्लॉक पासे वियो वठी वियो। CPEC बंदि थी वियो हो, असांजा तालुकात अरेबियन कंट्री सां ख़राबु थी विया हुआ, ऐं जेके असांजा तालुकात रूस चीन सां ख़राबु थी विया हुआ। त इमरान ख़ान इनडायरेक्टली सबकॉन्शियसली अमेरिकन ब्लॉक जो माण्हू आहे। इहा बदकिस्मती आहे त असां कार्ड्स प्ले कोन कयोसीं, इलेक्शन हुन वक़्तु थी वञनि हा त इमरान ख़ान कोन खटी सघिया, हुनजी पॉपुलरिटी ख़तमु थी वई। उन तव्हां जंहिंखे दबाईंदो एंटी एस्टेब्लिशमेंट ॻाल्हि थींदी उनजी पॉपुलरिटी वधंदी आहे। ठीकु आहे। त इन हिसाब सां छा हालात था थियनि ऐं प्रिडिक्ट नथो कयां, पर चेन ऑफ इवेंट्स हलनि पिया ऐं हलंदा ईंदा जनवरी फरवरी ताईं या अॻिते ताईं। बिल्कुल। खालिद साहब, मैं तव्हां ॾे चाहूँ खानज़ादा साहब असां सां गॾु आहिनि। अच्छा खानज़ादा साहब, डोनाल्ड ट्रंप पे अमेरिकन इलेक्शंस पे हम बातचीत कर रहे हैं, आप क्या समझ रहे हैं कि डोनाल्ड ट्रंप के सदर होने से PTI को कुछ फ़ायदा होने जा रहा है? जी खानज़ादा साहब, आवाज़ आ रही है आपको? बिल्कुल, आप मेरी आवाज़ आपको आ रही है? जी बिल्कुल सर, बिल्कुल। देखिए जी, डोनाल्ड ट्रंप के आने से ना आने से इमरान खान साहब को क्या फायदा होगा वो तो मैं नहीं जानता हूँ। आगा अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान सो बर्फ का है और पल की खबर नहीं। लेकिन करीम ख्वाजा साहब ने इमरान खान साहब के बारे में जो बात की है, तो मेरा फर्ज बनता है एज अ PTI वर्कर जी मैं इनको थोड़ा सा जवाब दूं कि इमरान खान साहब ने 3.5 साल में कुछ नहीं किया, पूरी दुनिया से ताल्लुकात खराब कर लिए इमरान खान साहब ने। जरदारी साहब ने 15 साल हुकूमत की, पाकिस्तान को पेरिस बना दिया। इनके हर स्कूल के अंदर जो है वो नेशनल ग्रामर स्कूल की तरह तालीम हासिल हो रही है। इनके हर अस्पताल के अंदर जो है दवाइयाँ अवेलेबल हैं। घर घर में नलका खोलो तो रूह अफ़ज़ा का पानी आता है। तो जाहिर बात है इमरान खान साहब ने कुछ नहीं किया, लेकिन जरदारी साहब ने 15 साल में पाकिस्तान को पेरिस बना दिया। जरदारी साहब ने कर्जे ले लेके जो मुल्क का हाल किया, नवाज शरीफ साहब ने जो कर्जे ले लेके मुल्क का हाल किया, तो 3.5 साल में इमरान खान साहब क्या कर सकते थे? जितना वो कर सकते थे इस कोरोना के दौर में इमरान खान साहब ने करके दिखाया कि कोरोना के वक्त में सिंध की इंडस्ट्रियां, कोरेंगी इंडस्ट्रिया, साइड इंडस्ट्रिया, वहां पर काम 24 घंटे चलता रहा। मैं इस चीज का गवाह हूं और ख्वाजा साहब भी इसको एक्सेप्ट करेंगे कि कोरोना के अंदर इमरान खान साहब ने मुल्क चला के दिखाया है। लेकिन अफसोस बिल्कुल। अच्छा खानज़ादा साहब, आप बिल्कुल बजा ठीक फरमा रहे हैं। मैंने तो हम मुआशी सूरत-हाल पे अगर हम तज्जिया कर रहे हैं तो उस गवर्नमेंट में जब इमरान खान साहब थे तो मुआशी सूरत-हाल इतनी बेहतर तो हमें नजर नहीं आ रही थी। मैं सिर्फ ये चाहता हूँ कि माजी को भूल कर आगे चलना चाहिए। जी जी जी, ये ख्वाजा साहब ने बिल्कुल अच्छी बात की है कि नहीं रहेगा तो किधर जाएंगे जी, हालात खराब हो जाएंगे तो पार्टियां नहीं रहेंगी तो हम किधर जाएंगे। बिल्कुल मैं इनको सलाम पेश करता हूँ इस बात के ऊपर। बिल्कुल। लेकिन माजी को भूल के आगे चलना चाहिए। मैं ये कहता हूँ कि इस मुल्क को बचाने के लिए पीपल्स पार्टी को भी आवाज उठानी चाहिए, नून लीग को आवाज उठानी चाहिए। इमरान खान साहब को ट्रंप आने के बाद क्यों रहा कराए? इमरान खान साहब को तो जरदारी साहब को आवाज देनी चाहिए कि फौरन रहा कर दो। जरदारी साहब का माजी आप देखें कि जब वो सदर बने तो उन्होंने एक कैदी रहा था आफाक अहमद कराची का, उसको भी रहा कराया। तो जरदारी साहब आवाज क्यों नहीं उठाते इमरान खान साहब के लिए कि रहा करो? नवाज शरीफ क्यों नहीं कहते कि रहा करो? इस रवायत को कायम करना चाहिए ना हमें। जी बिल्कुल, रिवायत को हम कायम करें। हम सियासतदान, सियासी पार्टी, ये कौम हमारी, ये मुल्क हमारा, ये लोग हमारे। अच्छा खानज़ादा साहब, ये एक सामने चीज आ रही है मुल्क के अंदर कि PTI किसी के साथ बैठने के लिए तैयार नहीं है। पीपल्स पार्टी या दूसरी जमायतें ऑफर तो करती हैं लेकिन PTI का कहना है कि हम किसी के साथ नहीं बैठेंगे। नहीं देखें जी, ये तो हमारी कोर कमेटी फैसला करेगी कि जी हम किसके साथ बात करेंगे, किसके साथ फैसला करेंगे, और इंशाल्लाह बहुत जल्द फैसले होंगे। लेकिन मैं ये कहता हूँ कि देखें जी, जो दरख्त भारी होता है उसे झुकना होता है। जी, हुकूमत को झुकना चाहिए। हुकूमत को सिर्फ और सिर्फ मैं कहता हूँ कि एक काम करना चाहिए, इमरान खान की रिहाई करनी चाहिए, उसके बाद बैठ के बात करनी चाहिए। अच्छा, आपको क्या नज़र आ रहा है कि फ्यूचर में PTI पीपल्स पार्टी के करीब हो जाएगी या नून लीग के, या जैसी अंदाज में चल रही है वैसे चलेगी? जो पार्टी इस मुल्क की खिदमत करेगी, इस अवाम की खिदमत करेगी, PTI उसके साथ चलेगी।
اچھا خانزہ صاحب، ابھی یہ تازہ نیوز اور بریکنگ نیوز بھی چل رہی ہیں کہ آرٹیکل 6 طرف حکومت سوچ رہی ہے کہ ہم جائیں گے عمران خان کے خلاف. تحریک انصاف جیسے پابندی کی بات ہو رہی ہے کہ تحریک انصاف پہ پابندی بھی لگ سکتی ہے. دیکھیں یہ عمران خان صاحب پر چاہے جتنے بھی جھوٹے مقدمے بنا لیں، ان کی خواہش ہے عمران خان صاحب کو جھکانا، وہ نہیں جھکیں. یہ وقت میں پھر کہتا ہوں کہ یہ وقت سب پہ آ سکتا ہے. جو مداری ہے نا، مداری، ان مداریوں کے ساتھ مل کے کھیلو مت، خود کھیلو. خواجہ صاحب نے کہا کہ خود کھیلو، واقعی کہا، صحیح کہا، بالکل میں ایگری کرتا ہوں ان کی بات سے کہ خود کھیلو. سیاسی پارٹیوں کو سیاسی فیصلے خود کرنے چاہیے. یہی مداری اس کو اس سے لڑاتے رہے، اس کو اس سے لڑاتے رہے، اب یہ کھیل بند ہونا چاہیے. بالکل سنجیدگی والی سیاست ہونی چاہیے. بالکل خانزہ صاحب آپ بالکل ٹھیک کہہ رہے ہیں. خلیل صاحب تہاں عالمی صورتحال تے کچھ ایڈ پہ کرنا چاہے تھے. मां उहो पुछां त ट्रंप जे सदर चूंडजण जे सिलसिले में असांखे हिकिड़ी जेके हिनखे मुख़्तलिफ़ केसनि में जेका कन्विक्शन थी चुकी आहे, यानी गिल्ट साबित थी चुको आहे, ऐं कुझु महीननि में हुनखे सेंटेंस जी तरफ़ जेको आहे वठी वञी रहिया आहिनि त हुनखे सेंटेंस एवार्ड कनि, ऐं अञा कुझु केस हली रहिया आहिनि त उहो बि ॾाढो मैटर कंदो. त आया हुनखे जेकॾहिं सेंटेंस मिले थी त पोइ हुनजो फ्यूचर इलेक्शन में छा थो बीहे? आया हुनखे ई कंटिन्यू कनि था या ॿियो को प्रेसिडेंशियल कैंडिडेट रिपब्लिकन जे तरफ़ां अचे थो, त उहो बि असांखे साम्हूं रखणु घुरिजे. अच्छा बिल्कुलु. अच्छा करीम साहब, हाणे ताज़ा इहे ख़बरूं हली रहियूं आहिनि, आर्टिकल 6 जी ॻाल्हि, PTI ते पाबंदीअ जी ॻाल्हि बि कई थी वञे, त ईंदड़ वक़्त में इहे शयूं मुमकिन आहिनि? ॾिसो, ॿ ॻाल्हियूं आहिनि. पाकिस्तान पीपल्स पार्टी 77 में इक़्तिदार में हुई, ऐं जॾहिं असांजा निगोसिएशन हलिया पिए पाकिस्तान नेशनल अलायंस सां, उनमें इहो तय थी वियो हो, किताबनि में लिखियलु आहे, हफ़ीज़ पीरज़ादा ऐं प्रोफेसर गफ़ूर साहब उहो रिवील बि करे चुका आहिनि कि भई जेको आहे सो हिननि खे असां रिहा कंदासीं, ट्रिब्यूनल ख़तमु कंदासीं, नंबर 1 हैदराबाद, ऐं बलूचिस्तान मां जेको आहे आर्मी जेका आहे बैरिकनि में वेंदी, ऐं हिननि सभिनी खे ज़ियाउल हक़ चयो त बाबा इहो असांखे क़बूलु कान्हे. त जेको नेशनल अवामी पार्टी ते पाबंदी जेका लॻी, दैट वॉज अ ब्लंडर. या बेनज़ीर शहीद बि चई चुकी हुई त बाबा 70 खां 77 ताईं पीपल्स पार्टी सां बि मिस्टेक थियूं, ऐं हुननि सां बि मिस्टेक थी, वली खान वारी नेशनल अवामी पार्टी सां. आउं सम्झां थो कंहिं पार्टी ते पाबंदी न लॻणु खपे. आर्टिकल 6 जेकॾहिं हणणो आहे त ज़ियाउल हक़ ते हणो, अयूब खान ते हणो, मुशरफ ते हणो, जेको मार्शल जेको याया खान ते लॻणु खपे, जिन आइन जो सबवर्ट कयो. ऐं पाबंदी त जेको आहे सो जेको अयूब खान जे दौर में अयूब ही जेका मुजीबुर रहमान जी पार्टी हुई, मुजीबुर रहमान ते अगरतला साज़िश केस बि हयो, कुझु कोन थियो. ऐं असां सां बि ग़लती थी, वली खान वारनि ते असां हईंसीं पाबंदी. ईअं बेनज़ीर शहीद चई चुकी आहे, मां मुंहिंजे तरफ़ां इहे लफ़्ज़ कोन, गुस्ताखी वारा, ठीकु आहे, ऐं तारीख़ में लिखियलु आहिनि, उहो ॻाल्हाए पियो. त इहे चीज़ूं बेकार आहिनि, इहे न सोचणु खपनि असांखे. ऐं चीज़ूं पॉलिटिकल फोर्सिस जी मसइला हल कंदियूं आहिनि. जिना साहब जेको आहे सियासी माण्हू हो, क़ाइद आज़म जंहिं पाकिस्तान ठाहियो, हीअ मुल्क खे आइन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद हो जंहिं पाकिस्तान खे ऐं ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ ॾिनो, उहो बि सियासी माण्हू हुआ. ये सियासी माण्हू चीज़ूं हलाईंदा, भले अची की असां ठहूं न ठहूं, इमरान ख़ान खे आउं पसंदि नथो कयां, पर सियासी माण्हू आहे, हुनखे जेको आहे सो पॉलिटिकल बेस आहे ऐं हुनखे पॉपुलरिटी आहे, भले आउं ठा न ठा, पर इहे हक़ीक़तूं आहिनि. असांखे अकॉर्डिंग टू द जेको आहे सो विशिस ऑफ द पीपल हलणु खपे, जेको पाकिस्तान जो फ़िलसफ़ो आहे, जंहिंजी बुनियाद ते जिना साहब पाकिस्तान ठाहियो. अच्छा करीम साहब, सीनियर सियासतदान आहियो तव्हां, अच्छा हिन सूरताल में PTI जो तव्हांखे फ्यूचर नज़र अचे थो त छा ही तकरार हल थी सघंदो, सियासी जमायतूं गॾु वेहंदियूं, गॾियल हुकूमत हूंदी, इलेक्शनूं थींदियूं, या ही तकरार तव्हांखे वधंदे नज़र अचे थो? अगरि PTI सही कार्ड्स प्ले कया इमरान खान ऐं उन पार्टी, ऐं अकॉर्डिंग टू द नॉर्म्स हलिया, पार्लियामेंट हुननि वटि आहे, पार्लियामेंट में अची पनाह वठनि, पार्लियामेंट खे आॾो कनि, ऐं पोइ जेको आहे सो अॻियां वधंदा,
यकीनन कामयाबी थींदी। पर जेकॾहिं पार्लियामेंट खे उन्हनि ठुकराए ॾिनो ऐं जेको आहे सो जेके ॻाल्हियूं कनि पिया उन जे कॾ हलिया त न हुननि खे कुझु मिलंदो, न असांखे मिलंदो, न पाकिस्तान जी आवाम खे कुझु मिलंदो। पोइ असांखे असांजे मुल्क खे बि ख़तरो आहे। बहितर आहे त पार्लियामेंट जे अंदरि अची पनाह वठनि ऐं उहो पार्लियामेंट ई हिननि खे सर्वाइव करे सघे थी अगरि हुननि जी सोच अहिड़ी आहे। अगर ना है तो कम कौन थी दो। अच्छा खानज़ादा साहब, आखिर में मैं आपकी तरफ कमेंट आपसे लूँगा कि क्या माजी से कुछ आपने कुछ सीखा है? जैसे सियासत तंजीमें सीखती हैं, मैच्योरिटी और आती है, तो क्या तजुर्बात से भी कुछ आपको कुछ मिल सका है? बहुत कुछ सीखा है, बहुत कुछ सीखा है। पीटीआई और मजबूत हो गई है। पहले लोग कहते थे पीटीआई जो है वो मम्मी डैडी की पार्टी है, अब ये लोहे के चने हैं। ये नौजवान, ये वर्कर, ये खवातीन बहुत कुछ सीख गई हैं और इंशाल्लाह ताला जिस हालात से हम गुजरे हैं और गुजर रहे हैं, पीटीआई मजबूत हो रही है और फ्यूचर सिर्फ पीटीआई का है। बहुत शुक्रिया रिजवान खानज़ादा साहब आपका, आपने केटीवी न्यूज़ को वक्त दिया। डॉक्टर करीम ख्वाजा साहब तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर खलील रहमान शेख साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, इंतहाई अहम असांजे एक्सपर्ट्स जूं, माहिरनि जूं, पॉलिटिशियंस जूं तज़िया ॿुधा त मुल्क जी सियासी सूरत हाल कहिड़े तरफ़ वञे पई, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ हाणे ईंदड़ वक़्तु कीअं हूंदो, हुकूमतुनि लाइ कहिड़ो चैलेंजिस हूंदा, अहम तज़ियो तव्हां ॿुधो। वरी नवनि इशूज़ सां गॾु ॿीहर गॾूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।